नाज़रीन, टंडो रहीम ख़ान लॻ ॻोठ साईं रखियो शाहाणी जे प्राइमरी स्कूल खे इमारत न मिली सघी, जंहिं करे मिसकीन ॿारड़ा पट ते वेही तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। वधीक तफ़सील मोहम्मद हसन जमाली जी रिपोर्ट में। पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध, पर तॾहिं काछे वासियुनि जे बचनि खे सहूलतूं त ॾिनियूं वञनि, तॾहिं त हू फ्रेश माहौल में तालीम पिराए सघंदा। स्क्रीन ते ही कखां मन काछे जे शहर टंडो रहीम ख़ान लॻ ॻोठ साईं रखियो शाहाणी जो प्राइमरी स्कूल जा मंज़र आहिनि, जिते ॻोठ जा सभु मिसकीन ॿारड़ा पट ते वेही तालीम पिराइनि था। ही स्कूल ॻोठाणनि खे ताज़ो ई त नाहे ॾिनो वियो जो अञा ताईं बिल्डिंग नाहे ठही सघी, पर अलाए छो 34 सालनि खां हुकूमत ऐं तालीम खाते जे कामोरनि खां ही स्कूल वांझल रहियो आहे। हमारा स्कूल का पते मां पटाच का पढ़ियूं मैं गोरा किताब बने फर्नीचर दने स्कूल मारा का पते गोरी बेंच स्कूल का पगे ओ किताब बेंच स्कूल ये खपते किताब खपतो कुर्सी ये खपते कुर्सी मारने मजमीन का पढ़ूं। जिते दुनिया चंड ते पहुती आहे, हिते काछे में गरीब मासूम शागिर्द कखां मननि में पट ते तालीम पिराइनि था। न संदन स्कूल जी बिल्डिंग आहे चौदीवारी, न बाथरूम, न ई वरी फर्नीचर। साईं रखियो शाहाणी इलाही पुराणो स्कूल आहे, जेको जोई तालके में आहे। हिते सहूलियतुनि जी खोट आहे, न को डेस्कूं आहिनि, न को बेंचूं आहिनि, ऐं नई किताब असांखे मिलिया आहिनि प्राइमरी जे लाइ। असां हुकूमत वारनि खां ऐं वस वारनि अमलदारनि खां अपील था कयूं त ॿारनि खे किताब ऐं डेस्कूं ॾिनियूं वञनि। स्कूल खुलियल आहे 1999 खां वठी, पर हिते 99 खां वठी हींअर ताईं न हिते बिल्डिंग आहे न फर्नीचर आहे, कंहिं बि शइ जी हिते सहूलियत मौजूदु न आहे। असां पंहिंजा हायर अथॉरिटीज़ खां मुतालबो कयूं था त हिते स्कूल में बिल्डिंग फर्नीचर में सहूलियत मुहैया कया वञे। ॻोठ साईं रखियो शाहाणी में स्कूल जी बिल्डिंग जी ज़रूरत आहे, उहो कोन्हे को फर्नीचर कोन्हनि, ॿार तइलीम पट ते हासिलु कनि था ऐं फर्नीचर खपे, किताब खपनि ऐं इमारत स्कूल लाइ खपे। मुतालबो आहे त वस वारनि खे त असांखे स्कूल जी इमारत खपे। स्कूल साईं रखियो शाहाणी मां असांजो मंज़ूर थियल स्कूल 1999 खां मंज़ूर आहे। 34-35 साल थिया आहिनि, असांखे अञा बिल्डिंग कोन मिलियो आहे ऐं असांजा ॿार पट ते तालीम हासिलु करे रहिया आहिनि ऐं इन खे फर्नीचर ऐं किताबूं बि नथा मिलनि। असांखे वस वारनि खे अपील आहे त असांखे फर्नीचर बि ॾियो वञनि ऐं किताबूं बि ऐं ॿारनि सहूलियत जो जेको फर्नीचर आहे उहो असांखे मिले। ॻोठाणनि हिन स्कूल में पढ़ंदड़ शागिर्दनि ऐं संदन उस्तादनि तालीम खाते जे आला अख़्तियारनि TEO जोही खां मुतालबो कयो आहे त संदन ॻोठ जे स्कूल जी बिल्डिंग तामीर कराइण समेत फर्नीचर ॿियूं सहूलियतूं ॾेई गुलड़नि जुड़नि मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल बचाए बेचैनी ख़तमु कई वञे।